लश्कर जो सदर साईं निज़ाम शेख साहब पाण हिकु बेबाक सहाफ़ी आहिनि, तमामु मशहूरु ऐं मारूफ़ शख़्सियत आहिनि। साईं खे चवंदासीं साईं स्टेज ते अचनि ऐं साईं अली जे बाबति कुझु ॿुधाइनि असांखे। स्टेज ते वेठल मौजूद महिमान ऐं पंडाल में वेठल साथी, निहायती दुख आहे त साईं असां खां विछड़ी वियो आहे, पर संदसि जेका घण रुखी शख़्सियत आहे या जिदोजहद आहे उहो ज़िंदा रहंदी हमेशह इंशाअल्लाह। जसलण सिंधियत बि संगत जो सेक्रेटरी साईं ऐं उनजी टीम तहज़ती बेड़ाको कोठायो आहे साईं खे बेटा ॾियण लाइ। गर्मी ॾाढी आहे, साईं खलील आरिफ सुमरो साहिब जी तबियत माशाअल्लाह शाबाश अथसि, जो हर प्रोग्राम में अचे थो, पाण निभाए थो, जेका बि हुनजी इजाज़त ॾिए थी सिहत हुन हवाले सां। त सभिनी दोस्तनि ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हायो आहे। असां प्रेस क्लब जे तरफ़ां बि नायब सदर वेठो आहे असांजो सरवर जलाल, या दोस्त वेठो आहे सखी सरवर दोस्त जतियाल साहब। त असां इहो सोचियो हुयो त प्रेस क्लब जे तरफ़ां बि असां तहज़ती मेड़ाको कोठाईंदासीं, साईं खे भेटा ॾींदासीं, छो त साईं जी सहाफ़त लिखण जे हवाले सां, कालम जे हवाले सां वॾी महिनत आहे, त उनखे भेटा ॾियणु प्रेस क्लब ते फ़र्ज़ थो थिए, थोरो न आहे। साईं ते असां ते फ़र्ज़ थो थिए त साईं खे असां भेटा ॾियूं, पर उहा भेटा ॾियण में तव्हां अॻभरा थी विया घणा, तव्हांखे जस हुजे। ऐं इनशाअल्लाह असां बि जल्दी प्रोग्राम रखंदासीं प्रेस क्लब में, तव्हां दोस्तनि खे बि अदीबनि खे सहाफ़ियुनि सां गॾु अदीब शाइर गॾु हूंदासीं। ऐं यकीनन हे माण्हू जीअं दोस्तनि चयो त मरणा न आहिनि, हर को पंहिंजे किरदार सां पंहिंजे कम सां यादि रहंदो। ऐं साईं निसार साहिब मां इहा ई उमेदु आहे त साईं जे नक्शे कदम ते हलंदो। ऐं माशाअल्लाह ही फर्ज़न जेको असां ॾिसंदा आहियूं त साईं सां गॾु हूंदो आहे, हर मंझंदि सुबुह शाम राति, माना पीउ ऐं पुट जो रिश्तो बि पंहिंजी जाइ ते, पर हिननि जो दोस्ताना माहौल हो उहो जारी सारी रहंदो। गर्मी ॾाढी आहे, सभिनी दोस्तनि में